सूरह फतह में जेका आयत करीमा है मुहम्मदुर रसूलुल्लाह ख़ुद हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी नात आहे ऐं नात पढ़ण वारो ख़ुद खुदा हूंदे करीम आहे। नात ख़ानी छा आहे? नात छा चइबो आहे? नात हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे औसाफ़ व कमालात जो नालो आहे। औसाफ़ ऐं कमालात जे बयान करण खे नात ख़ानी चइबो आहे। मुहम्मदुर रसूलुल्लाह में भी हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे इस्म मुबारक ऐं रिसालत जो बयान ऐं ऐलान आहे। औसाफ़ ऐं कमालात जो ज़िक्र आहे। पोइ इहा आयत नात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न आहे त छा आहे? अवां सिर्फ़ नाले मुबारक मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते गौर करियो। मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमद खां मुश्तक़ आहे ऐं इस्म मफ़ऊल आहे। इन जी माना आहे अल्लज़ी युहमदु हमदन बाद हमदिन, जंहिंजी हर ऐं मुतवातिर तारीफ़ कई वञे ऐं हर लहज़े हर ज़मान जंहिंजी नात पढ़ी वञे, यानी जंहिंजी तारीफ़ ऐं वाखाण सभ खां घणी कई वञे, जेको उयूब व नकाइस खां पाक हुजे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह ताला ॼाणे पियो त अहिड़ा माण्हू बि पैदा थींदा जेके मुंहिंजे महबूब जा ऐब ऐं नुक़्स कढंदा। तंहिं करे उन्हनि जी ज़ुबान खे बंदि करण लाइ पंहिंजे महबूब जो नालो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रखी, यानी मुंहिंजो महबूब हमद व सना जे लाइक़ु आहे, उयूब ऐं नकाइस खां पाक आहे। पोइ उहे माण्हू जेकी ज़ुबान सां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवनि था ऐं ऐब ऐं नुक़्स बि कढनि था, बेअदबियूं ऐं गुस्ताखियूं बि कनि था, शान ऐं अज़मत जे घटाइण ऐं मिटाइण जी कोशिश बि कनि था। जीअं हिकु किताब में लिखियलु आहे त जो बशर की सी तारीफ़ हो सो ही करो, सो उनमें भी इख़्तिसार ही करो। तक़वियतुल ईमान सुफ़ो नंबर 89। इन जी माना इहा थी तो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे तारीफ़ कयो ही न। जिसका नाम मोहम्मद या अली है वो किसी चीज़ का मुख्तार नहीं। तक़वियतुल ईमान, यकीन जान लेना चाहिए कि हर मखलूक बड़ा हो छोटा हो, वो अल्लाह की शान के आगे चुमार से भी ज़लील है। तक़वियतुल ईमान सुफ़ो नंबर 22। सच ॿुधायो, छा अहिड़नि खे मुसलमान चवणु दुरुस्त आहे? सहाबा जो अक़ीदो ॿुधो। हज़रत हसन बिन साबित रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे अक़ीदे जो इज़हार ईमान अफ़रोज़ जुमलनि में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अॻियां हिन तरह बयानु कयो आहे। ॿुधो, व अहसन मिनक लम तर क़त्तु ऐनी, ऐं सुहिणा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हां खां वधीक हसीन ऐं जमील मुंहिंजी अखि कॾहिं न ॾिठो। व अजमल मिनक लम तलिदिन निसा, ऐं अव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक ख़ूबसूरत हसीन व जमील कंहिं माउ ॿार ॼणियो ई न। ख़ुलिक़्त मुबर्रअ मिन कुल्लि ऐब, अव्हां हर ऐब खां पाक ऐं साफ़ पैदा कया विया। का अन्नक क़द ख़ुलिक़्त कमा तशा, ॼण तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अहिड़ो ई पैदा कयो जीअं अव्हां घुरियो। सुभान अल्लाह, हीउ आहे सहाबा कराम जो अक़ीदो। पर हर साहिब ईमान जो इहो ईमान आहे त अल्लाह ताला हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हर ऐब खां पाक पैदा फरमाए। आला हज़रत रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, वो कमाल हुस्न हुजूर है कि गुमान नुक्स जहाँ नहीं, यही फूल खार से दूर है, यही शम्मा है कि धुआं नहीं। हिन जी माना ते बि गौर कयो। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यानी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह जा रसूल आहिनि। कहीं भी आलिम दीन, कहीं भी मुफ़स्सिर ऐं मुहद्दिस इहा माना न कई आहे त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह जा रसूल हुआ। माना इहा ई कढी अथनि आहिनि या लफ़्ज़ ॿुधाइनि त सारी काइनात जे ज़रे ज़रे में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह जा रसूल आहिनि, यानी मौजूद आहिनि, हाज़िर आहिनि, नाज़िर आहिनि। क्या शान अहमदी का चमन में ज़ुहूर है, हर गुल में हर शजर में मेरे आका का। दुरूद शरीफ पढ़ो। मौला या सल्ली व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम।